करमपुर बरसा नापरकोट थाने यादव बेगारी बंद वटा नामालूम हथियार बंद नता अगवा थियल कोट हैरदीन रहवासी मजदूर अब्दुल करीम जांगवानी जे अगवा के खिलाफ मुगवी जे पीओ अब्दुल अमीन जांगवानी सदन बाहिरन वहीद जांगवानी खादिम जांगवानी जांगवानी बिरादरी जे मानन सोनो जांगवानी कौड़ो जांगवानी अब्दुलरहमान जांगवानी मियाँ जांगवानी समेत बिरादरी जे सवे मानन नापरकोट थाने लगो लुंडी शाख वट रोड ब्लॉक करे टारन के बायूं ॾेई इंडस हाईवे ते धरणो हुयो। धरणे सां रोड जे ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। धरणे में शरीक मुज़ाहिरीन पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मुवी खे तुरत बाजियाब करण जो मुतालबो कयो। ॿिए तरफ़ नापरकोट एसएचओ पुलिस सां टालासान करे धरणे वारे हंधि पहुतो। नापरकोट पुलिस मुगवी खे 3 ॾींहनि में बाजियाब कराइण जी ख़ातिरी करण बाद मुगवी मुज़ाहिरीन खां रोड खोलाए ट्रैफ़िक जी रवानी खे बहाल कयो। होॾा नामालूम हथियारबंदनि मुगवी खे वारसनि सां फ़ोन ते राब्तो करायो। ॾोहारनि मूजिबि नापरकोट पुलिस कार्रवाई करे असां जूं औरतूं गिरफ़्तार कयूं आहिनि। मुगवी जा वारस पुलिस ते प्रेशर रखण लाइ रोड ब्लॉक कनि। ॾोहारनि मुतालबो कयो त नापरकोट पुलिस असां जूं गिरफ़्तार थियल औरतूं रिहा करे त असां मुगवी खे छॾे ॾींदासीं। मुगवी जे वारसनि जो वधीक छा चवणु अटो हथ में हो जेको सैलून जो कमु कंदो आहे उन्हनि खे दाड़े में अगवा कयो आहे। रुपया कीमत 1.5 में बनी दो आगे लोकल में तो आगे खिलाओ।